सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाहि वलिय्यिही वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिही व रसूलिही व हबीबिही। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह थुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मीयुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब साथी दिल जे मोहब्बत सा ताजदार अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामी ते दुरूद व सलाम जो नजरानो पेश कन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम सदर मजलिस नकीब मिल्लत हजरत मौलाना सईद अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुमुल आलिया, मौलाना मोहम्मद कासिम खोहावर साहब नाज़िम अमूमी जमीयत उलमा इस्लाम जिला घोट की, मौलाना मोहम्मद साले इंधन साहब नाज़िम अमूमी जमीयत उलमा इस्लाम जिला सक्खर, मौलाना गुलामुल्लाह हालेजवी साहब अमीर जमीयत उलमा इस्लाम पन्नो आकिल, हजरत मौलाना रुशदुल्लाह हालेजवी साहब हिज़्बुल्लाह हालेजवी साहब, स्टेज पे मौजूद अकाबरीन जमीयत उलमा इस्लाम खानवादे हजरत हालेजवी, पिंडालते मौजूद मुझा मोहतरम दोस्तों भाईरों ए बुजुर्गों, अजू जहिन अजीम शान फकीदुल मिसाल तारीख साज इज्तमाज इनेकाद ते पंजे भा मोहम्मद उस्मान हालेजवी साहब के दिल जे गहराइन सा मुबारकबाद पेश करिया तो
ऐं जिन मासूम बच्चन पंहिंजे मथे ते दस्तार सजाई उन्हनि खे भी मुबारकबाद पेश करियां थो। शल अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे तालीम खे, उस्तादनि जे पढ़ाइण खे ऐं अॼु जे हिन प्रोग्राम में तव्हां ऐं असांजी शिरकत खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। सुबह खां वठी मुख्तलिफ उलमा इकराम जा तफसीली बयानात तहां ॿुधी चुका आहियो। असांजे हिननि जलसनि, असांजे हिननि प्रोग्रामनि, असांजे हिननि मदरसनि जे तालीमुनि, असांजे हिननि खानकाहुनि मां हू अल्लाहू जे ज़रबुनि जो मक़सद इहो आहे त माण्हुनि जो पंहिंजे रब सां ताल्लुक जुड़े। अॼु हर माण्हू परेशान आहे, जेको जाते आ वो परेशान आ, को कर्जन में आ, को मर्जन में आ, को मुसीबतन में आ। कंहिंजी औलाद फरमा बरदार कोन्हे, कंहिंजी जिंदगी जूं ज़रूरियात पूरियूं नथियूं थियनि, कंहिंजे मथां हिकिड़ी मुश्किल वञे थी त ॿी मुश्किल मथां बि थी आ। इन जो बुनियादी सबब ऐं वजह इहो आहे जो बंदन जो पंहिंजे रब सां ताल्लुक टुटी चुको आहे। अॼु कर्ज़ इन जे करे हिन, अॼु मर्ज़ ऐं मुसीबतूं इन जे करे हिन, अॼु परेशानियूं इन जे करे हिन जो बंदे पंहिंजे रब सां ताल्लुक तोड़े छॾियो आहे। न त जॾहिं बंदन जो अल्लाह सां ताल्लुक जुड़ियल हो, ताल्लुक वारी तार जुड़ियल हुई, मर्द त मर्द, पर जॾहिं मायूं भी रब खे सॾींदियूं हुयूं, अल्लाह उन्हनि जे सदा ते क़ुरान नाज़िल कंदो। क़द समिअ अल्लाहु क़ौल अल्लती तुजादिलुक फी ज़ौजिहा वतश्तकी इलल्लाह। एक औरत जो वाक़ियो आहे, बीवी खौला है, साईं जन वटि दाह खणी आई आहे। साईं मुंहिंजे मुड़ुस मूंखे चयो आहे त तूं मुंहिंजे लाइ ईअं जीअं मुंहिंजे माउ जी पुठी आहे। साईं जन फरमायो खौला, तलाक जो अञा ताईं कोई हुक्म न आयो आहे, हिन वक्त में ये तलाक जा लफ्ज़ आहिनि। मां सम्झां थो, मां भाइयां थो त तोखे तलाक अची चुकी आहे। हज़रत खौला थी चए, साईं महिरबानी फरमायो, मां पोड़ी थी वई हां, अच्छा वार थी विया आहिनि। साईं काॾे वेंदमि, कंहिंजो दर खड़काईंदमि, केरु मुंहिंजो सहारो बणिजंदो? साईं तव्हां महिरबानी कयो, साईं महिरबानी कयो। साईं जन फरमायो खौला, मां भाइयां थो, मां महसूस थो कयां त तोखे तलाक अची वई आहे। साईं मेहरबानी क्यों, साईं मेहरबानी क्यों? हज़रत आयशा सिद्दीका उम्मुल मोमिनीन अफीफा कायनात थी फरमाए, मां खौला के बाह का हथ विधो ऐं मां खौला के चयो, खौला तुंहिंजे साम्हूं केरु तो के एहसास पिया है, तू कैसा थी ॻाल्हाए, पंहिंजे आवाज़ खे झको कर, तुंहिंजे साम्हूं ताजदार अंबिया है, मदीने जो मीर है। अम्मा आयशा थी फरमाए, बीवी खौला मां के चो, अम्मा अज मां के न झल, अज मां के न झल, अज मां के न रोक, अज साईं सां ॻाल्हाईंदे मुंहिंजी ज़िंदगी जो सवाल आहे। साईं जन फरमायो, खौला मां महसूस कयां थो तोखे तलाक अची चुकी आहे। ताल्लुक जॾहिं जुड़ियल हो न, जुड़ियल, अॼु ताल्लुक टुटल आहे। अॼु जे जलसे जो मक़सद छा आहे? अॼु जे हिन प्रोग्राम जो मक़सद छा आहे? ये सॼी ज़िंदगी दरगाह हाले जी शरीफ ते जेकियूं सदाऊं लॻनि थियूं, इन्हनि सदाउनि जो मक़सद छा आहे? त बंदे जो रब सां ताल्लुक जुड़ी वञे। लिनुख़रिजल इबाद मिन इबादतिल इबादी इला इबादति रब्बिल इबाद। माण्हू माण्हुनि जे ग़ुलामी मां निकिरनि, भौतारनि, खाननि, नवाबनि, सरदारनि जे ग़ुलामी मां निकिरनि, हे दुनिया वारनि जे साम्हूं न झुकनि, हे थाणेदार जे साम्हूं न झुकनि, हे एसपी जे साम्हूं न झुकनि, हे डीसी ऐं कमिश्नर जे साम्हूं न झुकनि। ये पेशानी रब दर दर ते झुकण जे लाइ न आहे ॾिनी, ये पेशानी रब ॾिनी आहे त रुॻो पंहिंजे दरवाज़े ते झुकण जे लाइ ॾिनी आहे। साईं तव्हां कुझु न कंदव? बीवी खौला थी फरमाए, साईं तव्हां कुझु न कंदव, साईं तव्हां मुंहिंजे लाइ कुझु न कंदव। साईं पोइ मां अल्लाह खे दाह ॾियां? साईं पोइ मां क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि, वञी करे घर खोले तर्जुमो पढ़जांइ। साईं मां अल्लाह खे दाह ॾियां, पोइ रड़ियूं थी करे रब खे थी ॿाॾाए, ओ करीम
रहीम रब, ओ हन्नान रब, ओ मन्नान रब, ओ वासिअल मगफिरह रब। मौला मेहरबानी कर, मौला मेहरबानी कर, मौला मेहरबानी कर, मौला मेहरबानी। रब खे थी सॾे बीबी खोला, रब खे थी ॿाराए। अहिड़ो साईं जन जे पेशानी ते पघर जा कतरा था नमूदार थियनि। इशारो हो, इंडिकेशन ही जनाब जिब्राइल अची चुको आहे। वही खणी आयो, साईं चादर पंहिंजे मथां विधी। हाणे जो ॾिठई वही अची वई आहे, जिब्राइल अची वियो। पहिरों बीबी खोला पई चए मौला मेहरबानी कर, मौला मेहरबानी कर, मौला मेहरबानी कर। हाणे छा थी चए, जॾहिं वही अची वई आहे हाणे थी चए मौला फ़ैसिलो अची वियो आहे, मूंखे ख़बर आहे फ़ैसिलो अची वियो आहे, पर मौला फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में हुजणु घुरिजे, मुंहिंजे ख़िलाफ़ न हुजणु घुरिजे। मौला फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में, मुंहिंजे हक़ में, मुंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो न हुजणु घुरिजे। साईं चादर मथे खई ऐं कादरपुर वारो घोटकी वारो तहांखे ख़बर आहे साईं चादर मथे कई। मदीने जो मीर मुस्कुरायो, ऐं जॾहिं मदीने जो मीर मुस्कुराईंदो हो रब जन्नत जा 8 फाटक खोलराए छॾींदो हो। नारे तकबीर, शान मुस्तफा, अजमत मुस्तफा, सीरत मुस्तफा, नारे तकबीर। महीने जे करे अॼु बुज़ुर्गनि जो सोबत जो बि असां हाली जी जो बि असर थियो आहे घणो। इन करे मां सूफ़िन वारी लाइन वरिती आहे त केरु सूफ़िन वारी शुरू कई आहे। ॿियो आयुष ॾिठुमि तव्हां ते त सुबुह ॾींहुं थकिया वेठा आहियो, अलाए मानी बानी न खाधी त हज़ारनि जो मजमू आहे, आवाज़ तव्हां निकिरे कोन पियो। इन करे मां जो भलो आहे त को 2-3 वज़ीफ़ा ॿुधाए जान छॾियो। नारो लॻे न हा, लॻो आहे त पोइ हाणे आवाज़ मुजाहिदनि वांगुरु खपे। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे तकबीर। जंहिं ज़ोर सां हे नारे तकबीर थो चए, साॻे ज़ोर सां तव्हां अल्लाहु अकबर चओ। नारे तकबीर, नारे तकबीर। मुड़स 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 माण्हू ॻाल्हाइनि, मुड़स माण्हू ॻाल्हाइनि, चओ अल्लाहु अकबर। मुजाहिद ॻाल्हाइनि, मुजाहिद ॻाल्हाइनि, दिलेर ॻाल्हाइनि, बहादुर ॻाल्हाइनि, मुझे शहीद बाबे जा जिया लाए परवाना ॻाल्हाइनि। हाँ, नबी की इज्जत और हुर्मत पे मरनो आईनी मोह, नबी की इज्जत और हुर्मत पे मरनो आईनी मोह, सरे मक्तल भी उनका जिक्र करनो आईनी मोह। डराता है मुझे क्यों तारो रसन से, अरे ना दो नबी के इश्क में सूली पे चढ़ना आईनी मोह। इंशाअल्लाह पाहिए जे पंडे ते भी तकबीर जो सदाऊं बुलंद कंदा रहंदासीं। नारे तकबीर, नारे तकबीर। जिंदा है खालिद, जिंदा है खालिद, जिंदा है खालिद, राशिद महमूद की सूरत में खालिद। नारे तकबीर। अज खाइफ न खोहिन, हे परेशान न खोहिन, हिनन के तकलीफ आया है। हिनन समझो हो शहीद खालिद महमूद रस्ते तां हटी वेंदो, मैदान साफ थी वेंदो, रस्तो साफ थी वेंदो। हिनन समझो हो हे मुल्ला खत्म थी वेंदा, हे मौलवी खत्म थी वेंदा, हे दाढ़ी ऐं पटके वारा खत्म थी वेंदा, हिनन जो को नालो वठण वारो न होंदो। साईं अब्दुल कयूम साहब पंहिंजे गुफ्तगू में चयो, लफ्ज़ दोहराइण थो चाहियो, जेसी ताईं हिकड़ो भी जमीयत जो कारकुन जीअरो है, को माईअ जो पट मस्जिद ने मदरसन साहब चुरान नथो करे सघे, जेसी ताईं जीअरा हो दाढ़ीअ जो भी पटके जो भी तहफ़ुज़ कंदा रहंदासीं, दीन जी जंग में विढ़ंदा रहंदासीं, तो सदा झड़ी सिंध जे हक़नि जी भी जंग विढ़ंदा रहंदासीं। नारे तकबीर। ललकार है, ललकार है, ललकार है, ललकार है। नारे तकबीर। ए खाइफी तहां जे हिननि अल्लाहु अकबर जे सदाउन खाहिन, हे परेशानी तहां जे हिननि, हे मुल्ला वधी विया, राज छिरक भरे था। छा थियो, छा थियो? साईं माया पानी के चंडरा दर खड़काए करे इंदो कर, मां समझो मुल्ला अची विया आहिनि। राज छिरक भरे मुल्लन तहां जे होंदा डरजो न वडेरन को, ये वडेरा मां खीसे में खणी घुमाईंदो वरतंदो अल्लाह जे फज़ल सां। चाचा गलत हो जो अलाए चाचो हैरत सां तो ॾिसे।
कल ट्रेनी सैयद खुर्शीद शाह साहब माना जहाज में गॾो इत्तफाक न जहाज लेट थी वियो एयरपोर्ट ते गॾिया से मां के चई सुमरो साहब मां ॾाढो परेशान हां मुझो साईं शाह साहब खैर ताए छा थियो चिर मां परेशान न थे हां नई लीक्स अची वई आ पैराडाइज लीक्स पहिरियों पानामा पोइ वरी विकी लीक्स पोइ वरी डॉन लीक्स हाणे आई आहे पैराडाइज लीक्स 3-4 ॾींहं पहिरियों मैं सही पुछा छो पैराडाइज लीक्स आई छा थियो चेदा इन में भी मौली फजलुर रहमान जो नालो कोने इन में भी कोने मौलाना संदूक लाए काथे लिखाए रखी आ मां जो गालिया ते संदूक ठाराए तहां ॾिनी तहां ही ॿुधायो रखी काथे था मां जो शाह साहब मां के हिकड़ी गाल ॿुधाए यो पैराडाइज लीक्स के कढियो जी सही यहूदिन अमेरिका जे पुटन मां चो डॉन लीक्स के कढियो जी सही वो भी अमेरिका जे पुटन मां चो पानामा विकी लीक्स जी सही वो भी अमेरिका जे पुटन मां जो पो अमेरिका वारन का ॾाढो वणो था न मौलवी जी असुल कोन था वणो मथे में सूरी तहां मुल्ला आयो मथे में सूरी मौली फजलुर रहमान थन पो मां चो सही डॉन में विकी में पानामा में हंगामा में पैराडाइज में सबनी में तुझे पी जो नालो असा जे कायदे जो नालो छो कोने मां चो हे पानामा हे विकिया हे नेबा हे एफआईआ हे सुप्रीम कोर्ट मां चो तहकीकाती रिपोर्टू खणी ॾिसो मुंहिंजो कायद त पंहिंजी जगह ते मुंहिंजो वज़ीर सेनेटर एमएनए त पंहिंजी जगह ते जेकर दुनिया जूं कुफरिया ताक़तूं भी के जमात जे आम कारकुन भी छा चवा आम मजदूर कारकुन रेडी हलाइण वारो कारकुन एमएनए एमपीए सेनेटर परे जी जगह ते वजीर परे जी जगह ते मजदूर जमीयत जे कारकुन जे मथा भी को हिकड़ो रुपयो करप्शन जो केस साबित न करे सकियो है तो वा जमात मुंहिंजी जमात जमीयत उलमा इस्लाम है नारे तकबीर कायद जमीयत मौलाना फजलुर रहमान कायद तेरी सियासी बसीरत को नारे तकबीर आज जमात जो करप्शन का दामन पाका वो जमात जमीयत उलमा इस्लाम जे जमात जे कायद का वटी कारकुन ताई को माई जो पट हिकड़े रुपए जी करप्शन भत्ताखोरी जो इल्जाम साबित न थो करे सके वो जमात जमीयत उलमा इस्लाम है अजमा बबांगे दौल चलो तो चाहिए तो इंशाअल्लाह इब्ने मुफ्ती महमूद हजरत मौलाना फजलुर रहमान के क़यादत में वतन अजीज पाकिस्तान के ला इलाहा इल्लल्लाह जो गवारो बनाइंदो से इधर इंतखाबात में ये जो कोई इनकलाब दस्तक कादरपुर में नहीं रहो है ये इनकलाब फैसलो ॾींदो तो पाकिस्तान जो वजीर आजम मौलाना फजलुर रहमान हूंदो सिंध जो वजीर आला जमीयत उलमा इस्लाम जो जियालो हूंदो नारे तकबीर अब राज करेगी अब राज करेगी नारे तकबीर कलमा सखर जे दौरे ते होस 13 प्रोग्राम सखर वारन रखिया मुख्तलिफ इलाकन मुख्तलिफ यूनियन काउंसिलन मुख्तलिफ गोठन मुख्तलिफ शहरन में जाते वञा माण्हू चवनि साईं करप्शन साईं लुटमार साईं पुरलुट साईं नौकरियूं कोन्हनि साईं हे मसइलो मां चयो बाबा मां सॼी सिंध लताड़ी आयो हां सिंध जी कुंड कुर्छ लताड़ी आयो हां कराची जे सामुंडी पट्टी खां वठी करे घोटकी ऐं कश्मीर ताईं थर जे रेगिस्तान खां वठी करे कंबर शहदाद कोट ऐं जैकबाबाद जे पहाड़ी सिलसिले ताईं मां सॼी सिंध लताड़ी आयो हां तहां नारा पिया हणंदा हो शहीद तेरे खून से इनकलाब आएगा मां जो इनकलाब अची चुको आहे इनकलाब दरवाजे पे दस्तक नहीं रहियो इन ज़ुल्म ऐं जबर जे दीवारुनि खे धिको ॾियण जी ज़रूरत आहे मां जो करप्शन खां बचण था चाहियो लुटमार खां बचण था चाहियो सबा जड़ी सिंध के वागुन जे वातन में आजाद करण था चाहियो तो आसान तरीन फार्मूलो आसान हल मेरिट ते रोजगार मिलण जो रोडन रस्तन ठहण जो सही केड़ो आसान फार्मूलो मां जो आसान फार्मूलो इहो आ तो इक्तदार जमीयत उलमा इस्लाम जे हवाले ठीक है ताके यो मुतालबो मंजूर आ
मंजूरा अब तहां के यो मुतालबो मंजूरा अलाए मां बुधा था उबावड़े घोटकी में वरी हिकिड़ा नवा मौसमी ॾेडर ला था थो हां वा बुधो मौसमी ॾेडर ला छाइन करे चोस तो को हिकिड़ो जलसो ॾींहं जी रोशनी में भी त करे न ॾींहं जी रोशनी में भी करे हिकिड़ो जलसो बाजन और बाजिन को सवा भी करे साईं उस्मान वांगुर वडो पटको बधी मां के करे ॾेखारे मां जवान मञास बगैर कुर्सिन जे भी हिकिड़ो जलसो करे ॾेखारे मूंखे ख़बर आहे इन्हनि मौसमी ॾेडरनि खे हिनजे करे आंदो वियो आहे जेकी कुफ़तूं इन्हनि खे प्रमोट करे रहियूं आहिनि उहे ख़ाइफ़ आहिनि तालिबन शहीद जे हिननि जियालनि खां ख़ाइफ़ आहिनि उन्हनि खे बि ख़बर आहे त मुतबादिल क़यादत जे तौर ते जेकर का जमात मैदान में पहुती है मुतबादिल क़यादत जो हक अदा करे रही है तो वह जमीयत उलमा इस्लाम है जमीयत जा रस्ता रोकण जे लाइ ए बहाना था ॻोल्हनि जमीयत जा रस्ता रोकण जे लाइ मौसमी ॾेडर मैदान में लाथा अथऊं पर पुराणो मक़ूलो आहे त जॾहिं दरिया वहकरो करे सैलाब अचे त वह पाणी के सारा सैलाब के नाहे रोकबो वह पाण रस्तो पाण ठाहींदो छॾ न के वञण दे अल्लाह करे मां वटो ख़ैर सां टपी वञे मां वटो हे जमीयत उलमा इस्लाम सैलाब बणजी करे मैदान में निकती आहे जेको जमीयत जो रस्तो रोकींदो वो पाण पास थींदो इंशाअल्लाह 2018 में सिंध ते राज कंदी त शहीद खालिद महमूद जी जमात जमीयत उलमा इस्लाम राज कंदी नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायद सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो नारे तकबीर ना जरे सियासत जी गाल थो क्या चङा वाला चवनि साईं मौलवी साहब तुंहिंजो सियासत सां वड़ कहिड़ो तुंहिंजो सियासत सां ताल्लुक कहिड़ो वञी मौलवी साहब मस्जिद में हला हला कर वञी ज़िक्र कर वञी दुरूद पढ़ तू शरीफ माण्हू तू भी सियासत में अब तू पंहिंजे ज़बान सां तो चवंद मां शरीफ हां जेकर मां शरीफ हां त बच्चा केर अब मां जो शरीफ थियुमि त बच्चा केर बदमाश जॾहिं सियासत शरीफ नथा करे सघनि माना सियासत बदमाश कंदा तव्हां ॿुधायो सियासत बदमाश कंदा अब ॻाल्हायो छो था ॻाल्हायो मां तो सिर्फ़ु तव्हांजो वॾेरनि खां डिॼंदा आहियो छा जेका असुल न डिॼंदा उहे ॻाल्हाईंदा अब सियासत शरीफ कंदा या बदमाश कंदा ॻाल्हायो अब सियासत शरीफ कंदा या बदमाश कंदा मां जेकर मस्जिद जी ॻाल्हि थो कयां इबादत समझी करे थो कयां मां मदरसे जी ॻाल्हि थो कयां इबादत समझी करे थो कयां मां पटके ऐं ॾाढ़ीअ जी ॻाल्हि थो कयां इबादत समझी करे थो कयां मां बच्चन के कुरान थो पढ़ायां इबादत समझी करे थो पढ़ायां मां सागी जगह ते जनाजा थो पढ़ायां निकाह थो पढ़ायां इबादत समझी करे थो पढ़ायां उते ही मां सियासी मैदान में बिही करे हिन सबा झड़ी सिंध के वागन के बातन मां आजाद कराए गरीबन मिस्कीनन हारिन मजदूरन जे हकन जी ॻाल्हि थो कयां त इबादत समझी करे थो कयां पर मुंहिंजो भाउ मौलवी मोहम्मद साले इंडन साहब रात सखर में पे तकरीर कई तीर चौक ते मौलवी साले चो त बाबा तैयार थी वियो 2018 जे इलेक्शन में ये अचन न ये पुराना मौसमी ॾेडर इन्हनि जो अंडन ऐं टमाटन सां इस्तक़बाल कजो त मां मौलवी मोहम्मद साले खे चयो त अंडन ऐं टमाटन सां इस्तक़बाल जी ॻाल्हि असां कीअं कयूं ग़रीब त टमाटन वठण जे लाइ बि आजुस्तो आहे ग़रीब टमाटा नथो वठी सघे खुदा जो कसम ग़रीब पंहिंजे बच्चे खे 2 वक्तनि जी मानी खाराइण जे लाइ परेशान आहे त मां टमाटे ऐं बसर सां पंहिंजे पुट जो पंहिंजे न्याणीअ जो पंहिंजे अम्मड़ जो पेट कीअं भरियां गरीब खां गरीब तर थींदो पियो वञे अमीर खां अमीर तर थींदो पियो वञे इन घोटकीअ जे MNA साहब जे वोट ॾिनो उहो त अॼु बि टमाटन वठण जे लाइ परेशान आहे जेके वोट ॾेई असेंबली में मोकिलियो आहे उहो पाण त ठहियो न जे फार्म हाउस ते वञी करे ॾिसो जे ॾिठो हूंदो गरीब के टमाटा ऐं बटालू ऐं बसर मुयसर कोन्हनि MNA जे फार्म हाउस ते MNA जा कुत्ता भी गोश्त था खाइनि ग़लति थो ॻाल्हायां कूड़ थो ॻाल्हायां जे मुआशरे में गरीब के मानी मुयसर न हुजे ऐं अमीर जा कुत्ता भी गोश्त खाइनि उन मुआशरे में बगावत बणिजे थी अचो त गॾिजी करे वोट जे ताक़त सां
इन्हनि रिवायती बोतारनि खे मुस्तरद करे हक़ जे आलिमनि खे हक़ आणे करे हिन अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम खे नाफ़िज़ कयो। नारे तकबीर। कायद तेरा एक इशारा, कायद तेरा एक इशारा। नारे तकबीर। चाहता मेहनत करने जे लाइ तैयार हो। हूं भी घोटकी वारा सजी सिंध में मशहूर इन त जमात जी स्पाइनल कार्ड, रीढ़ जी हड्डी, चेल चेहल जेके चइबो आहे सजी सिंध में आ त जमात जी चेल घोटकी आ। घोटकी वारो छा ख्याल आहे बाबा? ए मौसमी ॾेडर निकिरी पिया आहिनि तव्हांजे ज़िले में, मुक़ाबलो कबो। जेका हली सघो, रिढ़ी सघो, निभाए सघो, उहे मुड़स माण्हू थी हथ खणो। जेका न उहे हाणे को घणनि खे खुके थी खिलनि था। जेका हली सघो उहे हथ खणो, हलबो, निभाइबो। अल्लाह जो कसम आहे इनकिलाब ॾिसां पियो, मूंखे इनकिलाब नज़र पियो थो अचे। साईं उस्मान इशारो करे चलियो गुफ्तगू ख़त्म करणी आहे, मां 2 मिंटनि में ख़त्म थो कयां। इनकिलाब मूंखे नज़र पियो अचे, इनकिलाब मूंखे दरवाज़े ते दस्तक पियो ॾे। इनकिलाब जे लाइ मैदान में निकिरणो पवंदो, निकिरंदो अबा निकिरंदो। जेका जेका निकिरंदा उथी बि मां सां वाइदो कयो, मैदान ते निकिरबो। ईंदड़ इलेक्शन में इन्हनि जो मुक़ाबलो कबो। इन्हनि ज़ालिमनि, जाबिरनि, आमिरनि, लोटनि, लुटेरनि खे भॼाइबो। ठप्पा तीर ते हणवा। जागी पिया हो, जागी पिया हो। ठप्पा छा ते? आवाज़ मां ताईं नथो अचे, वॾेरनि ताईं पुॼाइणो। ठप्पा छा ते? ठप्पा छा ते? ऐं तव्हांखे लारकाणे बि अचणो। अॼु जी कॉन्फ्रेंस बि शहीद इस्लाम आहे। हीअ कॉन्फ्रेंस हुन कॉन्फ्रेंस जी तैयारी जो सिलसिलो आहे। 26 नवंबर ते बाबा लारकाणे जी ख़बर अथव? लारकाणे हलणो। कहिड़ा कहिड़ा लारकाणे पहुचंदा, कहिड़ा कहिड़ा लारकाणे पहुचंदा। इन कॉन्फ्रेंस में पहुची करे ज़ालिमनि खे चवंदासीं मरंदासीं मगर मुल्क खे आज़ाद कंदासीं, मरंदासीं मगर मुल्क खे आज़ाद कंदासीं। सीननि खे सिदम कर असीं फौलाद कंदासीं, वरसे में छॾींदासीं न पोजल न ग़ुलामी, इन कोढ़ में कमज़ोर न औलाद कंदासीं। तव्हां सभु लारकाणे पहुचंदव, अकेला ईंदव? चाचो चए थो इंशाअल्लाह। अब अकेला ईंदव? गाड़ियों भरे अचबियूं। दोस्तन के, अजीजन के, करीबन के, मिटन माइटन के केड़ा केड़ा वाइदो था के मुड़साणो वाइदो। अल्लाह तहां जो हामी और नासिर थे। या लारकाणे जी कॉन्फ्रेंस सिंध जे तारीख़ जी सब खां वॾे में वॾी कॉन्फ्रेंस साबित थींदी। ऐं तव्हांखे ख़बर आहे घणा माण्हू था अचनि? हा जिंदाबाद। 10 लख माण्हू लारकाणे जमा थींदा ऐं 10 लख माण्हू जमा थी करे कातिलन जे सरपरस्तन के पैगाम दींदा, तुम कितने खालिद मारोगे, घर घर से खालिद निकलेगा। इंशाल्लाह मेहनत कभी, हिम्मत कभी, जुर्रत कभी। जमीयत उलमा इस्लाम जो है झंडो दर दर ते, घर घर ते, दुकान ते, चौक ते, चौराहे ते, गाड़ी ते फड़काइबो। तहां पंहिंजे घरनि ते फड़कायो, तहां पंहिंजे दुकाननि ते फड़कायो, तहां चौकनि चौराहनि रोडनि रस्तनि ते फड़कायो। इंशाअल्लाह असां इहो झंडो 2018 में सिंध जे वज़ीर आला हाउस ते फड़काईंदासीं। अल्लाह तहां जो हामी नासिर थे। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी, जिंदगी बाकी, मुलाकात बाकी, वमा अलैना इल्लल बलाग। हज़रत साईं गुलामुल्लाह हालेजवी साहब दुआ करें। सन्नी साउंड पनवाकिल अब्दुल कुद्दूस एन रियाज 0300 31 383। तबारक रब्बना व तआलैत या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका अल अफ़्व वल आफिया वल मुआफ़ात अद-दाइमत फ़ी द्दीन वद दुनिया वल आखिरह। अल्लाहुम्मा अतमिम उमूरना बिल खैर वख्तिम लना बिल खैर व बिका नस्तईन या अज़ीज़ या गफ़्फ़ार। या अल्लाह अॼु जो जलसो जिन दोस्तनि सजायो उन्हनि जी मेहनत खे मंज़ूर मक़बूल फरमा।
जिन खर्च कयो उन्हनि जे खर्च के मंजूर मक़बूल फरमा, जिन शिरकत कई उन्हनि जी शिरकत के मंजूर मक़बूल फरमा। या अल्लाह हिन दुआ में जेका तुंहिंजा बाना शरीक आहिनि, या अल्लाह सभिनी जे सीननि जे राज़नि खे तू ॼाणे थो, तू अलीमुम बिज़ाति सुदूर आहे। या अल्लाह सभिनी जे जाइज़ हाजतुनि ऐं मुरादुनि खे पूरो फरमा, सभिनी बीमारनि खे सिहत कामिला आजिला मुस्तमिर अता फरमा, तमाम मरहूमीन जी मग़फ़िरत फरमा, कर्ज़दारनि जे कर्ज़ खे दूर फरमा, परेशान हाल बाननि जे हाल जे मथां रहम फरमा। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।